ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त कैनालूं वारे मामले ते एहतजाज करे रहिया आहियूं। पाणी जी शदीद खोट आहे। पानी की खोट हमेशा रही है। सिंध के लाड़ वारा इलाइक़ा उन सां सख्त मुतासिर आहिनि। सूबाई वज़ीर जो चवणु आहे मौसमियाती तब्दीलियूं पूरी दुनिया में आहिनि, हाणे उन पैटर्न मुताबिक हलणो पवंदो। मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त स्मार्ट एग्रीकल्चर सिस्टम अख्तियार करणु ज़रूरी आहे। पाणी जा असुल मालिक दरियानि जे किनारनि ते वेठल हूंदा आहिनि। ज़राअत वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिं दौरान हुन जो चवणु हो त केनालनि वारे मामले ते एहतजाज करे रहिया आहियूं। पाणी जी शदीद खोट आहे। पाणी जी खोट हमेशा रही आहे। सिंध जे लाड़ वारा इलाइक़ा उन सां सख्त मुतासिर आहिनि। एक भेरो ॿीहर असां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कैनाल वारे मामले ते एहतजाज करे रहिया आहियूं। पाणी जी शदीद खोट आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर चयो त पाणी जी खोट हमेशा रही आहे। सिंध जी लाड़ वारा इलाइक़ा उन सां सख्त मुतासिर थिया आहिनि। मौसमियाती तब्दीलियूं पूरी दुनिया में आहिनि, हाणे इन पैटर्न मुताबिक हलणो पवंदो। सूबाई वज़ीर चयो त स्मार्ट एग्रीकल्चर सिस्टम अख्तियार करणु ज़रूरी आहे। पाणी जा असल मालिक दरियाहनि जे किनारनि ते वेठल हूंदा आहिनि। ज़राअत वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। केनालनि वारे मामले ते एहतजाज करे रहिया आहियूं। पाणी जी शदीद खोट आहे। मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे पाणी जी खोट हमेशा रही आहे। सिंध जे लाड़ वारा इलाइक़ा उन सां सख्त मुतासिर आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शाहिद मीसरतो खां। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ज़राअत वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। उन मौक़े ते सरदार मोहम्मद बख्श महर चयो आहे त केनालनि जे मामले ते असां एहतजाज करे रहिया आहियूं ऐं सिंध में हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट आहे ऐं पाणी जी खोट हमेशा रही बि आहे ऐं हिन वक़्तु जेके लाड़ वारा इलाइक़ा आहिनि सिंध जा उहे सख़्तु मुतासिर थियल आहिनि, जिते फसल बि पोखी न पिया सघनि। पर सरदार मोहम्मद बख्श महर चयो त मौसमियाती जेके तब्दीलियूं आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ हिन वक़्तु असांखे पैटर्न मुताबिक हलणो पवंदो ऐं स्मार्ट एग्रीकल्चर सिस्टम जेको आहे उनखे इख्तियार करणो पवंदो ऐं उहो असांजे लाइ ज़रूरी आहे, जंहिंजे लाइ असां मुख़्तलिफ़ जेके खाता आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं। जेके मालिक किनारनि ते वेठल जेके माण्हू हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि। सरदार मोहम्मद बख्श महर इहो बि चयो त ज़राअत खातो ऐं इरिगेशन खातो गॾिजी स्मार्ट एग्रीकल्चर जेको सिस्टम आहे उनखे जोड़ण जे लाइ कमु करे रहियो आहे ऐं हिन वक़्तु सिंध अंदरि पाणीअ जी शदीद ऐं सिंध जा जेके साहिली पटी वारा मुतासिर थियनि पिया ऐं हिन मामले ते बि जेको आहे असां संजीदा आहियूं ऐं सिंध हुकूमत हिन मामले ते सोचे पई। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण जे लाइ।